अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तरीका में बलिकार और यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीन तजियाकार अलकाजी साहब वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब अॼु आर्मी चीफ साहब असांजे फील्ड मार्शल साहब पासिंग आउट परेड PMA में ख़िताब कयो जंहिंमें उन्हनि ज़ाहिर जेको हिकिड़ो माहौल ठहियो पियो आहे त अफ़गानिस्तान सां जेका हिकिड़ी वॉर त उन्हनि पूरो क्लियर अफ़गानिस्तान खे पैगाम ॾिनो त भई बर्दाश्त न थींदो TTP खे जेको आहे उहो पालण ऐं TTP खे सेफ हेवन्स ॾियनि या कंहिं बि टेररिस्ट खे फॉर दैट मैटर या इंडियन फंडिंग खे या समी शयुनि खे हिननि खे जॻह न ॾियणी पवंदी, ख़तमु करिणो पवंदो। ऐं क्लियर वॉर्निंग ॾी उनखां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कल्ह राति बि पाकिस्तान जेको आहे उहो कुझु अटैक्स बि कया हुया। अॼु असांजे इंफॉर्मेशन मिनिस्टर हुनखे क्लेम बि कयो आहे, चयो त वञे त 70-80 जेके आहिनि उहे ख़ारिज संभालिया आहिनि। इहे ॻाल्हियूं मिलनि थी पयूं पर गॾोगॾु अॼु ख्वाजा आसिफ साहब असांजा डिफेंस मिनिस्टर आहिनि, उन्हनि जे वफ़द उन्हनि जी क़यादत में वफ़द वियो आहे जेको दोहा में तालिबान सां टॉक्स आहे। जी हाँ, तालिबान सां टॉक्स थियनि पियूं दोहा में TTA सां, ऐं असांजे फॉरेन मिनिस्टर विया आहिनि डिफेंस मिनिस्टर ख्वाजा आसिफ साहब वफ़द जी अॻवाणी पहिरीं त इहो न पियो तइ थिए त असांजे पारां केरु ॻाल्हाईंदो। सो ठीकु आहे, ॻाल्हियूं थींदियूं, लेकिन उन्हनि ॻाल्हियुनि मां को उन मां इहो त तइ थियो त सीज़ फायर ॻाल्हियूं हलनि ताईं सीज़ फायर रहंदो, पर पोइ पाकिस्तान कल्ह वरी हुते जेके ही टेररिस्टनि जा हाइड आउट्स हुआ, जेके ठिकाणा हुआ, उन ते स्ट्राइक कयो आहे ऐं ज़ाहिर उन ते पोइ अफ़गान गवर्नमेंट चयो आहे त हीअ असीं भनकड़ी कयूं पिया। हाणे हिन में पाकिस्तान जी जेका पाकिस्तान पंहिंजी पोज़ीशन वरिती आहे या मौक़ुफ़ रखियो आहे उहो टैक्टिकल बि आहे ऐं इंट्रस्टिंग बि आहे। पाकिस्तान इहो चए थो त बाबा असां सीज़ फायर कयो आहे अफ़गान तालिबान जी फ़ौज सां, पर जेके दहशतगर्दनि आहिनि हाइड आउट्स आहिनि उन्हनि सां को सीज़ फायर न आहे। त हीअ हिकिड़ो थोरो टैक्टिकल पाकिस्तान जो मौक़ुफ़ आहे त असां फ़ौजी तालिबान जेके आहिनि TTA जा जेका अफ़गान हुकूमत जा फ़ौजी आहिनि उन्हनि ते असीं सीज़ फायर कयो आहे। बाक़ी ही जेके TTP आहे या ॿिया जेके ख़्वारिज आहिनि उहे अफ़गानिस्तान में किथे हूंदा त असीं उन्हनि खे हिट कंदासीं। हाणे हिन में हीउ जेको पाकिस्तान मौक़ुफ़ रखियो आहे इन खां पोइ अफ़गान तालिबान वटि हिन जा ॿ रस्ता आहिनि। हिन में हिकिड़ी तरीक़े सां हिकिड़ो त मतिलबु उहो इहो ई चई सघनि था त न साईं तव्हां अफ़गानिस्तान जी जेका पंहिंजी सालमियत आहे, सॉवरेनिटी आहे, ख़ुदि मुख़्तियारी आहे, उनखे चैलेंज पिया कयो, असां वटि कीअं तव्हां हमला पिया कयो। पर हिकिड़ी ॿी सोच पई अची सघे थी न मिसाल गॾु त अगरि अफ़गान तालिबान टॉक्स में चवनि था त TTP वारा असांजे चए में न आहिनि त पोइ ठीकु आहे, तव्हां सां झड़ो कोन्हे, पोइ असीं हुनखे अगरि तव्हां नथा हुनखे रोके सघो, तव्हां ख़ुदि ई नथा सघो त पोइ असां कंदासीं। पोइ तव्हां इहो न चओ त हीअ असांजी ख़ुदि मुख़्तियारी जे ख़िलाफ़ु आहे। ईअं कॾहिं बि अफ़गान तालिबान मञंदा कोन, क्लियरली त मञंदा कोन त तव्हां पंहिंजे मुंहुं कंदा रहो। पर हिकिड़े वक़्त में असां बि अमेरिका सां कुझु अहिड़ी अंडरस्टैंडिंग ठाही त हू ड्रोन अटैक कंदो, असीं त मज़म्मतूं कंदा हुआसीं, पर हू ड्रोन अटैक अमेरिका कंदो रहंदो। सो अगरि इहा ई हिकिड़ी अनसेड या हिकिड़ी ख़ामोश अंडरस्टैंडिंग तालिबान सां अगरि क्रिएट थिए त भई तव्हांखे अगरि तव्हां हुनखे पुॼी नथा सघो या तव्हां अगरि TTP सां वणंदो त तव्हांजे अंदरि झेड़ो थी पवंदो त पोइ पासे थियो, असीं पाणे था कयूं। लेकिन इहो TTA लाइ यानी तहरीक तालिबान अफ़गान लाइ मञणु ॾुखियो हूंदो, छाकाणि त हू ख़ुदि इंडिया जो प्रेशर ईंदो। लेकिन जीअं मां बार बार चवां पियो त अफ़गान तालिबान बि, छाकाणि त हिननि वटि कोई एतिरो डिप्लोमेसी जो या एतिरी जेका मतिलबु हिकिड़ी फिनिस सां जेका डिप्लोमेसी कबी आहे, सफ़ारतकारी, इहो हिननि खे को तजुर्बो कोन्हे। हू हिकिड़े ई वक़्त में चाइना, सऊदी अरब जो जेको प्रेशर हूंदो, इवन ईरान फॉर दैट मैटर, उन्हनि खे न्यूट्रलाइज़ रखिणो आहे, इंडिया खे बि राज़ी रखिणो आहे, पाकिस्तान जी बम्बार्टमेंट खे बि, त इहो हिननि लाइ इहो हैंडल थी न सघंदो, हिननि खे साइड्स वठिणा पवंदा। सो हू अञा हुन फ्रेम ऑफ माइंड में आहिनि त असीं जबलनि में वढ़ंदासीं। त जबलनि में तव्हां वटि अचे केरु पियो वढ़ण लाइ, अहिड़े वञो जबलनि में, काबुल ख़ाली करे वञो। काबुल ख़ाली थींदो अगरि ज़ाहिर रजीम चेंज थींदी जेका ॻाल्हि। सो ही जेको पाकिस्तान पोज़ीशन वरिती आहे, मुंहिंजे ख़्याल ते कोई असीं त हुननि खे त कोन छॾींदासीं, तव्हां सां सीज़ फायर आहे, पर तव्हां हमला कंदो पोइ तव्हां सां बि वड़ंदासीं। इहा पाकिस्तान जेका पोज़ीशन वरिती आहे टैक्टिकल बि आहे, इंट्रस्टिंग बि आहे। ऐं हिन में मुंहिंजे ख़्याल ते TTA खे, छाकाणि त अगरि टॉक्स ते टेबल ते वेही TTA चए थो साईं हाणे हू असांखां ज़ोर आहिनि,
या असांजे चए में न आहिनि पोइ पासे कयो, पोइ तव्हां एतिराज़ न कयो, पाकिस्तान पाणे हुननि खे मोड़ी। पर इन में बि पाकिस्तान ब्लीड त कंदो न। मिसाल अगरि इहो ई फॉर्मेट अगरि अफ़गानिस्तान राज़ी थी वञे पर अफ़गानिस्तान इहा यकीन दयानी बि त कराइण पोइ पकी ॾिए न, या पोइ यकीन दयानी काथां थिए या का अहिड़ी को क़तर चवे या चाइना चवे त बाबा इंडिया फंडिंग नथी ॾे, उहा न रुकंदी त पोइ पाकिस्तान ब्लीड कंदो रहो, टेररिस्ट प्रोड्यूस कंदा रहंदा। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हाणे इहो हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन आहे जंहिंजे लाइ पाकिस्तान वटि को ऑप्शन बि न आहे। हीअ त हिकिड़ा पोइ अगरि प्रॉक्सी वॉर जीअं इंडिया हींअर ओपनली करे पियो, अगरि ओपनली करे पियो त भई हू यानी अगरि इहो पक थी वञे त काबुल मां हिननि खे जेके बि ही आहिनि टेररिस्ट, हिननि जी सपोर्ट अगरि ख़तमु न त लिक छुप में थी वञे, ओपन सपोर्ट ख़तमु थिए, उहो सिर्फ़ु इंडिया सपोर्ट करे रहियो आहे। अगरि इंडिया सिर्फ़ु सपोर्ट करे रहियो आहे, प्रॉक्सी वॉर पाकिस्तान सां करे रहियो आहे, त पोइ जवाब में असां मां छा उमेदु रखंदो? यस ऑफिस त पोइ टिट फॉर टैट थींदो। यस जहिड़ी ॿोली इंडिया कंदो अहिड़ी ॿोली पोइ हितां बि वेंदी। यस त उहो त पोइ हिकिड़ी इंडिया खे बि हिकिड़ी सिचुएशन में त पोइ वरी हिकिड़ी अगरि छा पाकिस्तान सां अगरि फुल स्केल वॉर में जी जेका हुननि खे दिमाग़ में अगरि का खन्नास भरियल आहे, पोइ उनजो त को जवाबु न आहे, उहो को मंतक न आहे। ऐं अगरि आउं सम्झां थो त अगरि अफ़गान तालिबान जी सपोर्ट हिन खे बंदि थिए TTP वारनि खे, त इंडिया लाइ एतिरी सोरी सपोर्ट हिननि खे सिधी न पहुची सघंदी। अच्छा, पर पोइ इहो ख़दशो बि त रहे थो न, जीअं आर्मी चीफ साहब बि चयो त इंडिया न करे, काफ़ी टाइम खां DGI-SPR साहब बि चवंदा अचनि था पिया, बड़ो माण्हू डिफेंस एनालिस्ट बि चवनि था पिया त इंडिया इज़ प्रिपेयरिंग अप फॉर, इंडिया पंहिंजा बयानात बि अहिड़ा ई कुझु अचनि था पिया। त छा एतिरो ख़तरो आहे जो जॾहिं इहो चवणु त भई न्यूक्लियराइज़्ड माहौल में या न्यूक्लियराइज़्ड हिकिड़े स्टेट में तव्हां इहे वॉर जूं न सोचो जेका इंडिया खे धमकी ॾिनी वई आहे, हे साॻी हाणे खां ई न्यूक्लियर जी ॻाल्हि ॿाहिरि थी अचे पई, एॾो को ख़तरो आहे छा? ॻाल्हि त उहो ई आहे जेको पाण जेको 4 ॾींहंनि जी वॉर बि थी इंडिया पाकिस्तान जी, त उहो खुटको त हमेशह हो, असांखे बि हो, हुननि खे बि हो, सॼी दुनिया खे हो, त हिन खां पोइ छा थींदो? जेको मुल्क पोइ खुटंदो आख़िर में हथु विझंदो। ॾिसो झेड़े में हाथापाई थींदी आहे, पोइ जॾहिं हिकिड़ो खे धक वधीक लॻंदा आहे त वञी हथियार में हथु विझंदो। त हिन सूरत में हथियार आहे न्यूक्लियर। पर मोदी केतिरो अॻिते वञणु चाहे थो? ॾिसो हिन वरी हिनखे ट्रम्प एम्बेरस कयो आहे इहो ॻाल्हि ओपन करे त भई हू रशिया जो तेल कुझु झको मतिलबु घटाइण जी ते राज़ी थियो आहे मोदी। इंडियन हुकूमत फ़िलहालु मञे कोन पई हिन ॻाल्हि ते त असां को तेल घटि कयो आहे। इवन रशियन जेके सोर्सिस उहे चवनि था पिया त न घटायो ई नथो। ठीकु आहे, त माना अगरि न घटायो आहे त माना ट्रम्प अञा एग्रीवेट थींदो। हिन जी 6 नवंबर खां बिहार में इलेक्शन आहे मोदी जी, वॾो 13 करोड़ माण्हुनि जो रियासत आहे, त ही इज़ इन फिक्स। ऐं होपफुली हिन रिज़ल्ट खां पोइ अगरि मोदी खटे वियो बिहार में, मोदी ऐं हुनजो अलायंस, त पोइ ही पोइ थधो थींदो घुरिजे, पोइ वॉर मॉन्गरिंग घटि थींदी, पोइ ही जेको जुनूनियत आहे ही थोरी झकी थींदी। पर जे हाराए वियो त पोइ त पंहिंजी हुकूमत ई कमज़ोर थी वेंदसि। पोइ हुन खां पोइ हिननि जी 3-4 वञी रियासतनि में वरी ईंदड़ साल इलेक्शन आहे 5-6 महीननि में, पोइ हिनजी पंहिंजी हुकूमत ख़तरे में हूंदी। पोइ मुंहिंजो पोइ हाणे एॾी कुझु पागलपणो अची वञे त ॾिसो पोइ जॾहिं 2 एटमी ताक़तुनि जी जंग जी ॻाल्हि थिए थी न, त पोइ तजियो ख़तमु थी वञे थो। छाकाणि त पोइ को तजियो पोइ हिन केरु बि न खटंदो, केरु बि न हाराईंदो, सभई हाराए वेंदासीं। ज़ाहिर अगरि सिचुएशन हेॾी हली वई त सिचुएशन सफ़ा उहा हथनि मां ई ॿाहिरि निकिरी वेंदी। ऐं पर हिते मुट था अचो, ज़ाहिर इंटरनेशनल ॻाल्हियूं त आहिनि, पर इन सां जुड़ियल ई जेका आहे को ॻाल्हि हले थी पई आफ़रीदी साहब जी, ऐं इहो सॼो बि जो पाण कल्ह बि डिस्कस कयोसीं त भई हीउ जेको चयो वञे थो पियो त रोकबो ऐं न थींदो, अञा ताईं बि तबसरा हलनि था पिया त भई आफ़रीदी साहब खे जेको आहे कमु न करणु ॾिबो, आफ़रीदी साहब या त जेको आहे उहो सिस्टम सां जुड़ी वञे। लेकिन नई कॉन्स्पिरेसी निकिरी आई आहे त आफ़रीदी साहब जेको आहे उहो फेस आहिनि, पोयां मुराद सईद साहब जेके इहो त ज़ाहिर चइबो, लेकिन मुराद सईद सां मुराद छा आहे? हुन सां मुराद PTI जा हार्ड लाइनर्स आहिनि। यस त यानी सुहेल आफ़रीदी को हार्ड लाइनर आहे, कोई नई ॻाल्हि न आहे। हाणे भले नालो मुराद सईद जो नालो पहिरें नहीं कांधे तो नालो ॿुधायो आहे इमरान कीअं ही सभु, पर
ॻाल्हि मतिलबु उहो ई थी त हार्ड लाइनर अची वियो न, पर फ़ैसिलो त इमरान जो आहे, छा इमरान खे ख़बर न आहे त हीउ हार्ड लाइनर आहे। ज़रा कॉलर वीडियो नूर अली चांग शाहपुर चाकर मां। जी चांग साहब छा चवणु चाहींदा? जी सर। पहिरें त तव्हां उहो ऐलान कया 7 डिसंबर ते, उन जी तव्हांजी मुबारक हुजे सर। ॿियो मुंहिंजो सुवालु आहे ख़ाइस साहब जो त हीअ अफ़गानिस्तान जो पोइ मां सवाल कयां थो, इहो इन में बिल्कुलु फुल इंडिया जो अथव। ठीकु साईं। जी इनमें त हाणे कुझु शक न आहे, अफ़गानिस्तान ईअं पंहिंजे बल ते एतिरो अॻिते नथो वधी सघे। बाक़ी 7 हिन दफ़े 7 डिसंबर शायदि पहिरीं आज 7 ईअं मूंखे 7 डिसंबर हूंदो फर्स्ट आचर, पहिरियों आचर आहे डिसंबर जो, इहो त तय थियल आहे। हाणे उन ॻाल्हि खां ॻाल्हि निकिरी वई आहे त 6 हूंदी 5 हूंदी फर्स्ट। इनशाला वरी एकता जो ॾियारो मल्हाईंदासीं साईं, सॼी सिंध मल्हाईंदी। ऐं हिन सां हिकिड़ो उहा ई ॻाल्हि आहे त जेको ख़ूबसूरत जुमिलो पहिरें ॾींहं खां हले थो त हिन ॾींहं ते सिंध जी सिंध सां मुलाक़ात थिए थी। ऐं पर मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी, बाक़ी त माण्हुनि जी मर्ज़ी आहे, ऐं जीअं बि इदारे जी पॉलिसी कहिड़ो उनजे हिन दफ़े उनवान छा था ॾियनि, कीअं था कनि, पर मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त उनवान छा बि हुजे, आहे त एकता जो ॾियारो, त हिन दफ़े हिन सोच जी बि ते बि कोई कंसेंसस क्रिएट थियणु खपे। उहो ऑलरेडी कंसेंसस आहे, लेकिन हुन लाइ बि को इज़हार थियणु खपे त सिंध मंशियात खां पाक सिंध जो ख़्वाबु जेको आहे उहो माण्हुनि खे हिन दफ़े ॾिसणु खपे। इलाही बिदतूं, इलाही लानतूं आहिनि सिंध जी, मुख़्तलिफ़ शयूं जेके असां ते हिकिड़ी, पर मंशियात जी लानत जेका आहे, ॿिया अनेक मसइला आहिनि। इहो नथो चवां त हाणे, पर मतिलबु हिन दफ़े मंशियात जेका असांजी नौजवाननि खे, नस्लनि खे, माण्हुनि खे, ख़ानदाननि खे, सॼे समाज खे तबाह पई करे। ऐं कराची खां कश्मीर ताईं ही इशू आहे। जीअं कारी कामड़ हर 3-4 माण्हू खे सिंध में कारी कामड़ जी बीमारी आहे, ईअं हर 3-4 घर में हिन मंशियात जे करे हाणे माण्हू रुॻो मुंहं में गुटका ऐं ही माओ ऐं अलाए छा छा इहो सम्झनि था इहो मंशियात न, इहो कीअं मंशियात न आहे। मुंहं में कैंसर थिए थो, तबाह थी वञनि था, ॻाल्हाइण जहिड़ा नथा रहनि माण्हू, नौजवान ॿुॿ करे ॻाल्हाइनि था, छा आहे। सो ऐं आइस जे तेज़ी सां वधे पई, हेरोइन ऐं ही ॿियूं शयूं त आहिनि। सो को भला आई जी साहब कुझु ॾींहं पहिरीं चयो त गोड़ थिए थो अगरि हथु विझूं था असां, त उन ॾींहुं बि आई जी साहब खे रिक्वेस्ट कई त भई तव्हां मुर्सी कयो, पोइ अगरि को गोड़ ईंदो त सिंध जा माण्हू हुन खां वधीक गोड़ करे तव्हांखे ॾेखारींदा तव्हांजी हिमायत में, पर को मुर्सी नज़र त अचे, को झको थो थिए। ख़तमु त हाणे ख़्वाबु आहे, छाकाणि हिन में अरबे रुपया आहिनि, ऐं हिन में हाणे वॾा मोतबर सो कॉल्ड नाम निहाद मोतबर माण्हू आहिनि, उहे इन सॼी धंधे में लही पिया आहिनि। पॉलिटिकल बि आहिनि, नॉन पॉलिटिकल बि आहिनि, ऐं ज़ाहिर सरकारी अफ़सर बि आहिनि। सो मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हिन दफ़े सिंध जा माण्हू हिन मंशियात जी लानत जे ख़िलाफ़ बि तिखी आवाज़ उथारे। कॉलर सां सत्तार ज़ंगे जो बरोड़ी मां। जी ज़ंगे साहब छा चवणु चाहींदा? हा अली साहब, ॾाढी ख़ुशी थी, ऐं सभ खां पहिरीं तव्हां ई ऐलान कयो आहे, ऐं तव्हांजे इदारे जेको टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बारी ऐलान कयो आहे सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जे हवाले सां, ऐं उहा शुरूआति बि तव्हां ई कई हुई 2008 में, मूंखे यादि आहे, या 9 मुंहिंजे ख़्याल में, त उन शुरूआति बि तव्हां कई हुई। हाणे ताईं ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा त आहिनि समाजी इशूज़, जिते हाणे तव्हां ॻाल्हि कई पिए त बाबा मनशियात आहे, ईअं त पाण चऊं त कामण बि आहे, ऐं बीमारियूं आहिनि, अलाए केतिरा इशूज़ हूंदा। पर मुंहिंजी राय आहे हिकिड़ी सर, उहा इहा आहे त माण्हू करंट कहिड़े इशू ते था खणनि पिया, ऐं जंहिं ते माण्हू, माना हिकिड़ी राय आहे मुंहिंजी त जेका वहदतुनि खे विराइण जी ॻाल्हि थिए पई, ऐं माना चवनि था त बाबा सूबा ठाहे छॾियो, बाबा असांजी जेको आहे दिलि जान सिंध हिकु आहे, हिकु रहंदी, सिंध जी वहदत, सिंध जी क़ौमी वहदत। जेकॾहिं इन हवाले सां ऐलान थिए त अञा वधीक राय ॿिया बि ईंदा, पर मुंहिंजी राय इहा आहे त सिंध जी वहदत जे हवाले सां ऐं क़ौमी वहदतूं जेके बि आहिनि, तारीख़ी वतन आहिनि, तारीख़ी ॿोली आहे सॼी, पोइ इन हवाले सां जेके तारीख़ूं थियनि पियूं उनखे ॿुधण लाइ जेकॾहिं को बि उनवान सुठो हुजे त इहो इन हवाले सां मुंहिंजी राय आहे। ठीकु साईं। कुतुबुद्दीन मंगरियो, कानपुर मां। जी मंगरियो साहब छा चवणु चाहींदा?
अलाउ तारीख़ सर जी वालेकुम सलाम सर। साईं कुतुबुद्दीन महिरो ॻाल्हाईंदो खानपुर महर मां। जी साईं। असांजो ॻोठ आहे हुसैन फ़कीर मंगरियो। असांजा जेका ॿार ॿारड़ा आहिनि उहे 2 खां 3-4 किलोमीटर पंधु करे स्कूल तालीम हासिल करण लाइ बारपाड़ा वारे स्कूल में ईंदा आहिनि। जी साईं। असांजे सिंध हुकूमत खां ऐं तालीम खाते खां इहो मुतालबो आहे त असांजे ॻोठ में स्कूल खणी कराए ॾिनो हुजे जीअं असांजे मासूम ॿार उहो तालीम हासिल करे सघनि। जी साईं। जी ठीक साईं। जी संगीजो साहब, बिल्कुलु सिंध जा अनेक मसइला जी मूं बि गुज़ारिश कई, तव्हां बि कई। हींअर कानपुर महर मां फ़ोन अचे पियो त ॿारनि वटि स्कूल न आहे, तालीम हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे, हेल्थ आहे, यू नेम इट, ज़राअत आहे, दहशतगर्दी आहे, हीअ जेका बिरादरियुनि जे नाले ते क़त्लेआम आहे, अनेक प्रॉब्लम। अफकोर्स सिंध जी वहदत मतिलबु उहो त सिंध आहे त पाण आहियूं, पोइ ही सॼा ॾियारा आहिनि, सभु कुझु आहे। पर हिन में ऐं बिल्कुलु राय तव्हांजी आहे, वायो जेका बि संगत जी सलाह हुजे। ऐं बेसिकली को हिकिड़े नालो त हिकिड़ो को बि ॾेई वठिजे थो, पर सिंध जॾहिं पाण में सॼे सिंध जा माण्हू उन ॾींहं खे सेलिब्रेट कनि था, उन ॾींहुं पंहिंजे पाण सां मिलनि था, त उन्हनि खे पंहिंजे अंदरि तमामु समूरियूं उणायूं बि यादि रहणु खपनि ऐं ख़ुशियूं पंहिंजी चङायूं बि यादि रहणु खपनि। एकता जो लफ़्ज़ ई इन करे साईं ज़कीर साहब, मां इन खे कॾहिं बि 2009 खां वठी जॾहिं शुरू कयोसीं त आउं हिन खे इन ई करे टोपी जो ॾियारो या सकाफ़त जो ॾियारो कोन चवंदो आहियां, उनखे एकता जो आहे। हाणे एकता सां मुराद इहा ई आहे यूनिटी, यूनिटी ऑफ पीपल, यूनिटी ऑफ लैंड। त सिंध हिकु आहे, एको आहे, ॿधी आहे, ऐं जेका सिंध आहे उहा सॼी आहे। बट ज़रूरु तव्हांजी जेका बि संगत जी सलाह बीहे, छाकाणि त मुंहिंजो काज त कोन्हे, सभिनी जो आहे ऐं जीअं सलाह बीहे। पर आउं चवां थो त ॿियनि, चलो जेको बि, मूं त शुरू में बि इहो गुज़ारिश कई संजय साहब, त को बि उनवान रखी वठो, पर मंशियात जे हवाले सां हिन दफ़े हाणे करंट ॾिसो, इहो त एॾो वॾो नासूर आहे मंशियात। अगरि असीं सिंध जा माण्हू हिन ते सेंसिटाइज़ नथा थियूं, असीं चऊं था हा इहो रूटीन आहे, रूटीन त आहे पर ग़लति रूटीन आहे। न यार मंशियात हाणे साईं रोज़ जी ॻाल्हि आहे, हाणे हिनखे वेही छा न, ही रोज़ जी ॻाल्हि आहे, पर ही रोज़ ब रोज़ वधे पई ऐं तबाही आणे पई। ही तबाही आहे, कुझु बि ॿियो कुझु बि न आहे। सो आउं सम्झां थो त हिन खे बि ज़हन में रखनि माण्हू, मुंहिंजी ख़्वाहिश आहे। बाक़ी तव्हां जीअं संगत जी सलाह हुजे। कॉलर था नासिर हाजाणो चिकागो मां। जी हाजाणो साहब, अचणु चाहींदा? जी जी सर, असल में सवाल इहो आहे त केपीकी जो जेको नओं वज़ीर आला थियो आहे सुहेल आफ़रीदी, कल्ह मीटिंग हुई शहबाज शरीफ़ वारनि जी, उनमें उहो उनमें न आयो हुयो। हिन जे बारे में थोरी राय ॾिजो। ठीकु साईं। पहिरीं हू खानपुर महर मां साईं चयो नालो स्कूल वारी ॻाल्हि कई साईं, नालो छा हूंदो? कुतुबुद्दीन मंगरियो साहब। मंगरियो साहिबु चयो सही, स्कूल बिल्कुलु एजुकेशन डिपार्टमेंट खे ॾिसणु खपे। अगरि ॿारनि खे एतिरो पंधु करिणो पए थो ऐं अगरि हुन जी ॿारनि जी स्ट्रेंथ आहे त स्कूल बिल्कुलु ठहणु खपे। साईं केपी जो सीएम कल्ह सिक्योरिटी कमेटी जी मीटिंग में न वियो, उन ते पाण वज़ाहत कई आहे त हुनजो नुमाइंदो वियो हो कमेटी सीएम जो, केपी हुकूमत जो, पाण न वियो। चई त ही मूंखे जे मैंडेट ॾिनो आहे, इहो हुन सां ठेकंदड़ ॻाल्हि न आहे त मूंखे हुन सां मिलण बि न पियो ॾिनो वञे ऐं आउं पोइ कीअं वञा। हाणे उहो हिकिड़ी प्रोटेस्ट, हिकिड़ी इनडायरेक्ट प्रोटेस्ट पियो करे त जॾहिं मूंसां एतिरो ई सहकार न पिया कयो त मूंखे पंहिंजे लीडर सां मिलण ई न पिया ॾियो। बाक़ी हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे त हुनखे सही सम्झनि था, मौक़िफ़ खे नथा सम्झनि। लेकिन प्राइम मिनिस्टर खे हुन फ़ोन कयो सुहेल आफ़रीदी त मूंखे मिलण ॾियो, त हुन चयो पुछी ॿुधायां थो। पोइ वरी राणा सनाउल्ला दिलचस्प मुंहिंजी जस्टिफिकेशन या वज़ाहत ॾिनी, भाई प्राइम मिनिस्टर जो कमु थोरी आहे कैदियुनि सां मुलाक़ातूं कराइण जो। जेलर जो कमु आहे। अच्छा, त जेलर त ॿुधे ई कोन पियो न, जेलर त ईअं आम माण्हू वञी 4 पैसा ॾे त जंहिंसां वणे मुलाक़ात करे वठे। आम माण्हू अगरि वञे थी, आम कंहिं सां बि मुलाक़ात अगरि कंहिं ॿिए सां करणी हुजे त असां वटि दस्तूर आहे, 4 पैसा ॾिबा आहिनि, पोइ जेतिरा पैसा ॾींदो ओतिरी सवली मुलाक़ात थींदी, ओतिरी डिघी मुलाक़ात थी वेंदी आहे। पोइ मानी खाधा बि खाए वठंदा आहिनि, उहो त जेतिरो पैसो ॾियो। हा, पोइ त मूं सभु या त ॿुधाईं त भई इमरान सां मुलाक़ात लाइ सुहेल आफ़रीदी घणा पैसा ॾियणा आहिनि, त पैसा ॾेई वठंदा। पीटीआई वारनि वटि डोनर्स त इलाही आहिनि। हा, अगरि जी कोशिशि कई वेंदी
एज़ वर्ड्स केपी के जी ॻाल्हि हले पई पई त ज़ाहिर हिकिड़े पासे त इहो हिकिड़ो अफ़गानिस्तान जो फ्रंट खुलियल आहे जेको केपी के सां कनेक्ट करे थो, जेको इंटर्न अची इमरान ख़ान साहब सां ऐं पावर पॉलिटिक्स सां कनेक्ट करे थो। ॿिए पासे हीउ जेको ज़ाहिर हिकिड़ो पूरो 4 ॾींहं 5 ॾींहं हिकिड़ो एहतजाज हलियो। पंजाब गवर्नमेंट चए थी त भई असां TLP खे बैन कंदासीं। तलाल चौधरी जेके जी पार्टी आहे उहे चवनि था हा बैन थी वियो। राणा सरावत साहब चवनि था त न असां कंहिं बि पार्टी PMLN एज़ अ PMLN जी ॻाल्हि कनि था पिया त उहो कंहिं बि पार्टी खे सियासी जमात खे बैन करण जे हक़ में न हूंदी आहे। पर ज़ाहिर आहे पंजाब गवर्नमेंट लिखियो आहे त हिन ते वफ़ाक़ी गवर्नमेंट कंसिडर कंदी ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट फ़ैसिलो कंदी। उहा हुननि इहो क्लियर न कयो त हिन ते बैन लॻंदो या न लॻंदो। इहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ो हले थो पियो। पर जेको मौलाना फज़ल रहमान साहब बि हिकिड़ो माना जेको विच में उथियो त मौलाना फज़ल रहमान साहब अचनि था पिया, इन ते बि काफ़ी तबसरा थियण शुरू थी विया आहिनि त मौलाना फज़ल रहमान साहब वाई इज़ ही सडनली गियरिंग अप। सही पाण खे कल बि इन सॼी ॻाल्हि खे अहातो करण जी कोशिशि कईसीं त ही सभु शयूं थियनि त पियूं न। मौलाना फज़ल रहमान साहब ओचितो नाराज़ थिया आहिनि। हाणे नाराज़गी पावर शेयर न मिलण ते आहे, वादा ख़िलाफ़ियनि ते आहे। ज़ाहिर आहे बाक़ी ज़ाती नाराज़गी त कोन हूंदी मौलाना फज़ल रहमान खे। हू ऐं पार्लियामेंट लाइ अहिड़ा लफ़्ज़ चवण जो आउं हिते वर्जा न पियो करे सघां, छाकाणि त उहो पोइ इस्तेकात पार्लियामेंट जो मजरू थी वेंदो। पर कंहिं बि पार्लियामेंटेरियन इहो न चयो आहे त मौलाना साहब ही कहिड़ा लफ़्ज़ जेको पार्लियामेंट लाइ इस्तेमालु कया आहिनि तमामु सख़्तु लफ़्ज़ तमामु सख़्तु लफ़्ज़ आहिनि, पाण वर्जाए नथा सघूं। सो इहे ऐं पोइ चयो त भई तयारी वठनि कारकुन इस्लामाबाद हलण जी। त हाणे ॻाल्हि इहा आहे त तयारी त हिननि TLP वारनि वरिती त हुननि खे त हणी सोटियूं मतिलबु सुॼाए विधो ऐं हाणे बंदिश बि विझनि था। हू बि त इस्लामाबाद लॉन्ग मार्च कनि पिया न जेको लाहौर मां निकिता। हाणे अगरि मौलाना साहब निकिरे थो लॉन्ग मार्च करे इस्लामाबाद ॾे त छा मौलाना साहब सां बि इहो ई हशर कंदा या न कंदा? हुननि खे बसि आणे हुते ॿाहिरि ई किथे इस्लामाबाद में हू विहारे छॾिबो, पोइ हुते ॻाल्हियूं करे हलिया वञनि। जीअं ॿ मार्च मौलाना साहब माज़ी में अहिड़ा कया आहिनि इमरान ख़ान जे दौर में त जंहिंमें बसि उहो कुझु ख़ासि न थींदो आहे। पर मौलाना साहब हाणे आऊं इहो नथो चाहियां त असांजे मुल्क में जॾहिं बि को अहिड़ा लॉन्ग मार्चिस ऐं अहिड़ी शयूं थींदियूं आहिनि हुनजे पोयां कुझु न कुझु किथां कुझु व्हाट्सएप कॉल्स ऐं सिग्नल्स ऐं आउं चाहियां थो चलो मौलाना साहब ओचितो नाराज़ थी विया हूंदा की ॻाल्हि ते। ओचितो TLP बि थी वई, ओचितो जेको आहे ही सिचुएशन जेका थोरी थोरी पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी नाराज़गी बि थी वई। ओचितो जेको आहे नवाज़ शरीफ़ जे चवण ते मरियम साहिबा बि मामलात गरम करे। हीअ सभु ओचितो ओचितो शयूं थियनि पियूं त मूंखे जेको कई माण्हू बि चवनि पिया पब्लिकली ऐं सुरबाट बहन सही नवंबर में कुझु थिए थो, दिसंबर में कुझु थिए थो, नोटिफिकेशन अञा ताईं जारी नथा थियनि। त ॻाल्हि इहा आहे त कुझु त आहे जेको पचे पियो। पाण त ही 3-4 ॾींहंनि खां चऊं पिया त कुझु बल्कि हफ़्ते 15 ॾींहंनि खां चऊं पिया त कुझु त पचे पियो। हाणे ख़ुशबू ॿाहिरि अचे त ॾिसो धुओ त नज़र अचे पियो कहिड़े तरफ़ वञे थी पई। पर सभु कुझु माण्हू वरी हिनखे ॿियो बि तबसरो कनि था, चवनि था मौलाना फज़ल रहमान साहब जीअं हाणे सेनेटर मुश्ताक अहमद जमात इस्लामी जा जेके हाणे गाज़ा बि विया हुया उहे वापसि आया आहिनि त जमात इस्लामी खां त उहे अलॻि थी विया आहिनि। त इल्ज़ाम बि आयो त मूंखे जमात इस्लामी रोकियो गाज़ा वञण खां एज़ अ पार्टी। त हू त हाणे पंहिंजी हिकिड़ी अलॻि जमात ऐं सभु कुझु, उहो बि TLP में TLP त हू TTAP तहरीक तहफ़्फ़ुज़ यानी पाकिस्तान में शामिलु थी विया आहिनि। कुझु माण्हू इहो बि चवनि था त मौलाना फज़ल रहमान साहब बि आहिस्ता आहिस्ता असद कैसर साहब बि इशारो ॾिनो त भैया अगरि असां बि ईंदासीं मौलाना सां ॻाल्हाईंदा, पोइ हाणे मौलाना वापसि शामिलु थियनि थींदा TTAP में। अच्छा इहो जेको तव्हां मंज़रकशी कयो त हीअं थी वियो हू त हिकिड़ो इंडिविजुअल आहे, फ़र्द आहिनि जेके सेनेटर मुश्ताक। लेकिन मौलाना फज़ल रहमान साहब ऐं PTI गॾिजी पवनि था, लॉन्ग मार्च कनि था। अच्छा बसि इहा पाणे पाणे पियो थिए त पाणे थींदो छा? पाणे त कोन थींदो हूंदो न। ज़ाहिर आहे इहे शयूं पाण थिए किथे इहे शयूं पाण को जॻह ॾींदो विहारण लाइ ॿिन्ही खे त बाबा हे मुंहिंजो घर अथव हिते वेही रहो। को चांहि बिस्कुट जो बंदोबस्तु करे ॾींदो त बाबा ॿई PTI ऐं JUI जा अॻुवान मिली वठनि। को न को त फैसिलिटेट कंदो न भईया। पाणे ते शयूं कोन थी वेंदियूं आहिनि। असांजे मुल्क में एतिरो पॉलिटिकल स्पेस न आहे जो पॉलिटिकल पार्टीज़ ऑन देयर ओन इतिहाद ठाहे छॾीनि, ऑन देयर ओन इतिहाद टोड़े छॾीनि। हाणे पीपल्स पार्टी जो CAC जो इजलास थिए हे पियो न हींअर ॾिसूं छा हुन आउट मे बी आउं हैरान थी वेंदुसि अगरि हुन में को वॾो अहिड़ो फ़ैसिलो अची वञे त। मुंहिंजो ख़्यालु आहे त मामलात वरी चयो वियो आहे त न मामला ठीकु करे हलायो, छाकाणि त ॿिन्ही जे मुफ़ाद में न आहे। लेकिन
अगरि कुझु ॿियो करिणो आहे नवंबर डिसंबर में हा पोइ त ज़ाहिर आहे त पोइ ज़ाहिर ही ॻाल्हि वधंदी। गेरप थींदी कॉलेज ज़ाहिर नसीब बुगे मोरमा जी बुगे साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम वालेकुम सलाम साईं। भाई सभ खां पहिरियों तव्हांखे एडवांस एकता जी मुबारकूं हुजनि जेको तव्हां अनाउंस कयो आहे 31 डिसंबर जो। काई साहब खे लख लख मुबारकूं। 2009 खां वठी शुरू कयोसीं त असांखे ॿार तंग कंदा आहिनि महीनो ते याद असांखे ड्रेस ठाराए तो इनशाला ऐं 31 डिसंबर ते गॾूं था काई साहब सां। सिंधी ॻाल्हि त मां पाण ठेकेदार आहियां। हीअ जेको कंस्ट्रक्शन जा रिपेयर पिया अचनि था त रिपेयर ते कमु पियो हलो, कमु पियो थो थिए। नवां स्कूल ठहनि ई कोन था। हालांकि गवर्नमेंट खे नवां स्कूल ठहे या रिपेयर पिया ईअं ज़्यादा बजट बि थी थिए साॻियानी स्कूलनि खे वरी त प्लस्तर वलस्तर कयो त तॾहिं तव्हां त वरी ॿार वटि स्कूल कोन्हनि खे पंहिंजा सभु स्कूल ई बंदि आहिनि नवां ठहनि। इहो इहा कहिड़ी पॉलिसी आहे गवर्नमेंट जी? स्कूल नवां ठहणु खपनि। ठीकु साईं। साईं तव्हांखे मुबारक हुजे बुगियो साहिबु एकता जे एडवांस। ऐं ॿार अगरि ज़िद कनि था त कपिड़ा नवां सिबराए ॾियो साईं। अगरि अलाह तव्हांखे कंज ॾिनो हूंदो ॿियनि खे बि बिल्कुलु ॿारनि जी ख़्वाहिश पूरी थियणु खपे। पर असांजी ज़ाहिर आहे इन में पोइ ख़वात पर अगरि जेके अफोर्ड न बि करे सघनि था सिंधासीं ज़ाहिर आहे पुरबत बि तमामु घणी आहे। पर दुनिया त हिन खे पार्टिसिपेट कनि था ऐं असांजी माइरूं भेनरूं सभु हिन में पार्टिसिपेट कनि थियूं। हीअ जेको तव्हां ॻाल्हि कई त नवां स्कूल छो नथा ठाराइनि ऐं पुराणनि जी आउं त ठेकेदार तव्हां त ठेकेदार आहियो आउं ठेकेदार न आहियां पर ॿुधंदा आया आहियूं त ही समूरा डिपार्टमेंट चाहे एजुकेशन वर्क्स हुजे चाहे ही जेके वर्क्स एंड कम्युनिकेशन हुजे इरीगेशन MNR मेंटेनेंस एंड रिपेयर जेको हिकिड़ो मद हूंदी आहे हा उहो ॾाढो मज़े जी प्रोसेस आहे। उन में छाकाणि को पुछाणो ई कोन्हे। हा उहे ईंदा बि रहंदा आहिनि वरी। अचो बाबा ही ट्रक आयो पथरनि जो ही लही वियो पोइ वञी ऑडिट कराइजे बाबा पथर किथे साईं दरिया में रुड़ी वियो। ओ अच्छा साईं ही हिते छा हिते साईं ही सफ़ा खॾो लॻो पियो रोडनि ते मूं जेको ठीकु करे छॾियो आहे। सो ही जेको मेंटेनेंस एंड रिपेयर आहे इन जी ही त ऐं वरी मेंटेनेंस और रिपेयर जा वरी नया खर्चा हूंदा आहिनि। त मिसाल टाइल जो कमु केतिरो आहे त जीअं फ़ाइदो वधीक हुजे त स्कूलनि में अगरि सरकारी स्कूलनि में त भित ताईं टाइल लॻल हूंदी आहे। जीअं वॉशरूम में हुजे ई छा एक्चुअली छा आहे दुनिया में छाणो थींदो आहे। पुछाणो सरकारी मुलाज़िम ॿिए सरकारी मुलाज़िम जो हिकिड़ी हद ताईं तॾहिं कंदो आहे जॾहिं पुछाणो कंदड़ सरकारी अमलदार खां को ॿियो पुछाणो करे। हाणे ॿियो केरु हूंदो आहे उहो ॿियो हूंदो आहे सियासत जेको हुतां चूंडियल मेयर हुजे काउंसलर हुजे MPA हुजे जेको बि हुजे। पर हुन MPA MNA काउंसलर खां बि पुछाणो केरु कंदो आहे आख़िर में आवाम कंदी आहे। जॾहिं असां वटि बदकिस्मती आहे त माण्हू पुछाणो कनि ई कोन था यानी वोट जी सूरत ईअं दाहो कूक मुज़ाहिरो एहतिजाज हिते फ़ोन हुते फ़ोन पर वोट जी सूरत में असां एहतिजाज हिन शयुनि ते गवर्नेंस ते कयूं ई नथा पुछाणो कयूं नथा। त जॾहिं पुछाणो ई नथा कयूं त बाक़ी जेका रही कई कसर हुई थोरी घणी त बाबा कुझु न कुझु वोट में माण्हू उहो फॉर्म 47 हल करे छॾी थी। यस पोइ ईअं ई हलंदोसि। पाण वटि वरी जेको हिकिड़ो माहौल जेको हले थो पियो काफ़ी टाइम खां सिंध में त वोट खे मतिलबु डिसोसिएट ई करे छॾियो आहे माण्हुनि वटि। ग़लति ॾियण जो बि कॉन्सेप्ट हुजे त वॾी ॻाल्हि हुजे हिते त ॾियण जो बि कॉन्सेप्ट न आहे। न ॾियण जा ॿ रीज़न आहिनि। हिकिड़ो माण्हुनि वटि हिकिड़ी शदीद मायूसी आहे त को फ़ाइदो को फ़र्क़ु न पवंदो को फ़र्क़ु। ॿियो हाणे त हुन में ॿी ॻाल्हि बि साॻी ॻाल्हि आहे हाणे वेतर हुन मायूसी में इज़ाफ़ो थियो आहे कि यार ॾींदासीं पर हिकिड़े खे विझी ईंदासीं फॉर्म 47 में ॿियो निकिरी ईंदो। त बेसिकली आउं त ख़ैर अञा बि सॼी ज़िंदगी हिन ॻाल्हि जो प्रचार कई आहे। आउं त अञा बि सम्झां थो त वोट ज़रिए ई तब्दीली जेन्युइन तब्दीली अची सघे थी जॾहिं आई ऐं अगरि न अचणु ॾिनी हे न पियो अचणु ॾियनि वोट जे ज़रिए को बि हिकिड़ी टंजिबल हिकिड़ी ठोस तब्दीली नथा अचणु ॾियनि ॾहाकनि खां या ख़ान वारी रुगो तब्दीली जी ॻाल्हि नथो कयां त जनरल ॻाल्हि थो कयां त पोइ आख़िर में माण्हू फाटंदा। हाणे कॾहिं था फाटनि कहिड़ी ॻाल्हि ते फाटनि था उहो अॻु थी नथी करे सघे पर नेठि त फाटंदा माण्हू।
हिन सवाल जेका पंहिंजी ॻाल्हि हले पई पूरो हिकिड़ो माहौल ते जीअं तव्हां ॻाल्हि कई त उहो ठहे थो पियो जेका हेॾी का माहौल ठहण वारी ॻाल्हि आहे त जेके डेज़ हिन के असां ॾींहं हलनि था पिया त माण्हू ॿ ॻाल्हियूं हिकिड़ो माण्हू चयो कुझु माण्हू तबसरो कनि था भई सिस्टम ई पूरो रैपअप थी वियो हामिद मीर साहब बि चयो त भई सभिनी खे नुक़सानु थींदो अगरि जे हीअं हलंदो रहियो ऐं ईअं ई विढ़ंदा रहिया सभिनी खे नुक़सानु थींदो छा एस्टेब्लिशमेंट या अगरि सम्झिजे त हिन दुनिया में माहौल आहे कंहिं अहिड़े स्टेप जो या इन तरफ़ वञण जो से दुनिया में असांखे कहिड़ी दुनिया जी परवाह आहे असांखे बेसिकली या बीजिंग जी परवाह या वॉशिंगटन जी परवाह सऊदी अरब ऐं हिननि सां ठीकु आहे परवाह आहे पर हू को हुननि खे त एतिराज़ ई न आहे छा पियो थिए मुल्क में सभु हुननि जा ॿाहिरि आहिनि जेको अचे थो चाहे ख़ान अचे त बि ॿाहिरि आहे सऊदीअनि जो ऐं हीअ अचनि मियाँ अचनि त हीअ ॿाहिरि आहिनि असांजी इस्टाब्लिशमेंट मां को अची वञे जनरल मुशर्रफ बहाव उहो त मसइलो न आहे हाणे बीजिंग ऐं वॉशिंगटन बीजिंग जो ॿियो मसइलो इहो आहे त हुनखे चाइना जो त हुनखे कोई जमहूरियत लाचारी कोन्हे हुन वटि पार्वन न आहे त हुनखे कीअं हूंदी लाचारी वॉशिंगटन हींअर जॾहिं हुननि जो प्रेसिडेंट वर्ल्ड फोरम ते प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट ॻाल्हाए थो त रुगो पाकिस्तान में थोरी या अमेरिका में थोरी उनखे सॼी दुनिया जो मीडिया ॾेखारे थो 250 मुल्क खे ॾेखारे रहिया हुजनि त हू हुते लाइव हुन में चए थो माई फेवरेट फील्ड मार्शल अब्दुल कपूर काके फोटो ना चओ जी काके फोटो साहब छा चऊं चाहींदा कल था या त तव्हांजी फलावर ताईं कल था के एडवांस जेको आहे सो एकता जी मुबारकूं हुजनि ऐं असांजी ख़ुशी आहे असां जेको आहे सो बचपन खां ई वठी जेको आहे सो सहाफ़त अख़बारूं पढ़ी जेको आहे सो वॾा थिया आहियूं जेको हुन में काली साहब सहाफ़त में जेके नवां जेको लेखक पैदा कया ऐं हिन वक़्तु बि जेको आहे सो चैनल्स जे हिसाब सां असां फ़ख्रु सां चई सघूं था त असांजी सिंधी मीडिया तमामु बहितरीनु कमु करे रही आहे कवि साहब जेको आहे सो मुनक़ियात जे हवाले सां साईं इहो बिल्कुलु वताए थो फिरंदो आहे छाकाणि त हिकु आम सोपारीअ खां वठी हिकु वॾे ताईं पूरो नौजवान नस्ल मफ़लूज थो थिए इन्हीअ खां वधीक को आवाज़ ई कोन्हे बिल्कुलु जेको आहे सो इन्हीअ ख़िलाफ़ु हिकिड़ी जिहादी पोज़ीशन इख़्तियार करणी पवंदी ऐं ॿी ॻाल्हि तव्हांजी जेको आहे कम खां बहितर इहा लॻी त तव्हां जेको आहे सो क़बीला ऐं बिरादरीअ जो जेको कुझु ख़ासि बि रिपोर्ट कंदा आहिनि उन्हीअ खे तव्हां हिकु एकता जो लफ़्ज़ ॾेई उन हिकिड़े ॾींहुं उहो जेको क़बीला बिरादरी जेको आहे सो हमेशह लाइ ख़तमु थी वञे महिरबानी थिए जी सही बिल्कुलु ख़्वाहिश त यही आहिनि त असांजी समाज में बि इहे हिन असीं जुड़णु सिखूं प्यार करणु सिखूं सहब धारियूं सभु ख़्वाहिशूं त इहे आहिनि ऐं अहिड़ी जेके बिदतूं आहिनि मंशात जहिड़ा हाणे जेको फ़ैसिलो मुंहिंजो कोन्हे इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे त माण्हू हिन खे सेंसिटाइज़ थियनि हिन ते ओतिरो हसासियत धारीनि इहो न चवनि त भई असांजे ॿारनि जी तरबियत इहा न आहे ॾिसो ॿारनि खे हू ॿाहिरि बि त वञनि था न तव्हां 2 टे 4 5 सालनि ताईं त माइट हुन ॿार खे करे वेही सघनि था नेठि स्कूल हाणे स्कूलनि में पहुची वई आहे आई साईं ही जेके बीमारियूं आहिनि त तव्हां केसि ताईं हुन ते नज़र रखंदो अलाह सभिनी जे बचनि खे बचाए उहो अच्छा पोइ हिते को रिहेबिलिटेशन सेंटर्स त अहिड़ा आहिनि कोन त आउं चाहियां थो त हिननि जी जेतिरी मतिलबु दस्तियाबी जेका आहे उन ते हथु विधो वञे एतिरी खुलेआम विकिरो थिए पई जीअं वञी तव्हां भुॻड़ा वठी अचो या चांहि जो कोप वञी पी वठो ईअं तव्हांखे आइस मिली वेंदी ईअं तव्हांखे गुटका ऐं हीअ सभु शयूं मिली वेंदियूं ऐं पुलिस वारा मतिलबु जिन जो पहल एक्साइज़ डिपार्टमेंट या जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि अरबे रुपया मां अचनि था उहो हथु विझण लाइ तयारु नथा थियनि त पोइ माण्हू गोड़ कनि न गोड़ आहे नथो चवां को वॉयलेंस या हू पर मतिलबु जॾहिं असीं चऊं था त असीं पंहिंजी हिन ॾिहाड़े ते असीं या सॼे हूअं बि त असीं पंहिंजी धरती सां मोहबत कयूं था त धरती ते रहंदड़ माण्हुनि सां मोहबत कयूं था त असां पंहिंजे बचनि सां मोहबत कयूं था न अगरि हू हिन बीमारी जंहिंमां को वापसी कोन्हे जेको सौ सिधो मौत जे मुंहं में वठी वञे थी शइ जंहिंजे करे वरी ॿिया प्रॉब्लम्स थियनि था माण्हू शादियूं टुटनि थियूं माण्हुनि जा घर तबाह थी वञनि था जॾहिं इहो असीं ॾिसूं पिया त असीं अगरि मोहबत कयूं था धरती सां त
त उन ते हेतिरो वॾो ही हिकिड़ी बीमारी में विकोड़ियल आहियूं अला माण्हू परमला हिन ख़्वाहिश जो इज़हार था कनि न अला ॿियो कुझु नथा करे सघूं असीं अगरि महीनो खनि सोशल मीडिया ते ई अगरि स्टेटस रखनि ठीकु आहे माण्हू चवंदासीं असीं छा था करे सघूं माण्हुनि जी आवाज़ में वॾो असरु हूंदो आहे माण्हू ख़्वाहिश त ज़ाहिर कनि त हीउ बंदि थियणु खपे माण्हू पॉइंट आउट कनि त हीउ हुननि जे शहरनि में किथे पियो थिए हुननि जे ॻोठनि में किथे पियो थिए भले नाला न खणो ॻाल्हि जो इल्ज़ाम थिए कुझु प्रेशर त डेवलप कयो मतिलबु करणु खपे मुंहिंजो ख़्यालु आहे इहे आऊं जेको रड़ियूं कयां त मूंखे ख़बर आहे त को मुंहिंजे चवण सां हीउ बंदि कोन थींदी अरबे खरबे रुपयनि जो धंधो आहे पर सिर्फ़ु इन करे आऊं न चवां त यार मुंहिंजे चवण सां कहिड़ो फ़र्क़ु पइजे भई फ़र्क़ु नेठि त पवंदो न कुझु त पवंदो बहुत एग्री थे कट माण्हुनि जो आई मुंहिंजे अकेले जे चवण या यासिर जे चवण सां कोन थींदो हे जॾहिं करोड़े माण्हू हिन स्लोगन खे हिन सॼी सोच खे लाइ प्रेशर विझनि था भला मन 10% 15% त बि वॾो सवाब जो कमु आहे ऐं पंहिंजी धरती सां मोहबत जो हिकिड़ो अमली इज़हार कुछ ना कुछ तो बेसिकली ज़ाहिर करके करिणो ई पवंदो ऐं अॻिते हलूं अॼु ज़ाहिर 26 मिनट वारो केस हले थो पियो जंहिंसां वेठा आहिनि सभु गॾु पर बार काउंसिल जेका सुप्रीम कोर्ट बार काउंसिल जी इलेक्शन थी उन में ज़ाहिर खटी विया जेके इस्टेब्लिशमेंट जे क़रीब सां वकील सम्झा वञनि था पिया त एस एन मूं सां चवनि था पिया त भई हाणे इनखे कुझु माण्हू हुन 26 मिनट जे केस सां जोड़नि था चयो कॉन्स्टिट्यूशन बेंच में शामिल हिन वक़्तु मोस्टली जजिस जेके इन वी रिटायर इन दिस ईयर तो वो चौंदा पे तो देखिए 27 में हमारी तरफ से या वकीलों की तरफ से हम तो इस चीज़ की पहले ही सपोर्ट कर चुके हैं और हम आगे भी करेंगे कि 27 तमीम में एज जो है वो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट की जो उसको बेंच को कन्वर्ट करके कोर्ट करना है और उसकी एज जो है वो 70 साल होगी रिटायरमेंट मूंखे ख़बर न आहे त ही जेके खटी आई आहे बॉडी हू कंहिंजे वेझो आहे या न आहे सभई वकील आहिनि सभई मोज़ज़ माण्हू आहिनि उहो नथो ॼाणे लेकिन ॻाल्हि इहा आहे त स्कूल ऑफ थॉट आहे न त जजिन जी उमिरि 70 साल करे छॾियो ही आइनी बेंच ठाहे छॾियो वकील साहिबान अगरि हुननि खे वोट ॾियनि था लेकिन ॻाल्हि इहा आहे त ही अगरि आइन में का तरमीम थिए थी अगरि जुडिशल सिस्टम में का चेंज अचे थी त ही सिर्फ़ु वकीलनि जो इशू त न आहे यस मुतासिर त आम माण्हू थिए थो यस त तंहिंजे करे ही को वकीलनि जी इंटरनल डोमेन न आहे मतिलबु हुननि जी सिर्फ़ु डोमेन न आहे हुननि जी बि आहे बेंच पर ही इहे सोचियो वञे थो त बसि वकील ऐं बेंच जो मसइलो न आहे आम माण्हू जो मसइलो आहे मतिलबु हिकिड़ा कानून ठहनि था जेको आम माण्हुनि लाइ अज़ाब थियो वञे सो माण्हुनि जी राय छा आहे ऐं वकील साहिबान जी छा आहे ठीकु आहे सभई महिरबानी सभु नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो पर ॿुधाईंदड़ प्रोग्राम में दुआ में